नाज़रीन, पीपी सेनेटर ॼाम महताब डहर ऐं एमपीए शहरयार शहर जी कोशिशुनि सां मरम्मत थियल रेती डहरकी रोड आवाम लाइ फ़ाइदेमंद साबित न थी सघियो। नाक़िस मटीरियल इस्तेमालु थियण सबबि रोड ठहण शर्ती उखड़ण शुरू थी वियो आहे। उन हवाले सां रिपोर्ट कयो आहे मोहम्मद ज़मान चाचड़। तक़रीबन 30 सालनि खां पोइ ॿियनि सियासी शख़्सियतनि सेनेटर ॼाम महताब ॾेर एमपीए शहरयार शहर जी गॾियल 10 किलोमीटर स्कीम रेती खां ॾेरकी रोड जी रिपेयर जो कम बि रेती जी अवाम लाइ फ़ाइदेमंद साबित थी न सघियो। नाक़िस मटीरियल इस्तेमालु थियण सबबि रोड ठहंदे ई पटिजणु शुरू थी वियो, जंहिं सबबि रेती वासियुनि खे ॻणती में विझी छॾियो। शहरनि एहतजाज कंदे चयो था, इहो त सियासी माण्हू जेको आहे न हिकिड़ो त स्कीम ॾिनी अथऊं, उन स्कीम जी मालिकी करनि न। तव्हां त एहतजाज कयो था, कल जो इहो सोशल मीडिया ते ॿुधूं था, रोड जा ऑफिसर किथे आहिनि? उन ऑफिसर अख पटनि न। आहे त सिस्टम जाॾे काॾे ख़राबु, जंहिं कमु विकिणियो आहे उन बि 15% वठंदा आहिनि, ऑफिसर बि कमीशन वठनि था। ठेकेदार वीचारो छा करे? उहो वैल में फाथल आहे। माने DC साहिब खे मथां CM सिंध खे ख़ासि करे ॼाम महताब खे उनखे अख पटणु खपे न। हाणे त निंड वञूं उते, अॻु इलेक्शन अचे थी 23 में, अपील करे सघूं था CM सिंध खे, बिलावल साहिब खे, त बाबा हिन ते नोटिस वठनि। इहा अपील करूं था पिया। ॾेरकी रोड जो इफ़्तिताह कयोसि कुझु ॾींहं पहिरें, हाणे उहो रोड ठहियो आहे त जंहिंजो बजरो इन टाइम निकिरे थो पियो, त लेकिन को बि इन टाइम जेका बि असांजा खान आहिनि, वॾेरा आहिनि, जेको उन्हनि जे मुलावस आहिनि, ठीकु आहे, उहो जेको बि शइ आहे हिते जेको आहे ख़र्चु कयो वञे, बहितरीन ख़र्च कयो वञे। इन टाइम जेको बि ख़र्च कयो था कंहिं कम जो कोन। सर असांखे 20 सालनि खां अॻु में जेकी रोड ठही उहा ठही, उन खां बाद में वरी असांखे रोड जेके हाणे मिली आहे, सिर्फ़ु पेरनि जो इशारो थींदो पिया, उन ते टुटी। असां ड्राइवर माण्हू हे सिंध पंजाब जे लाइ रस्तो आहे, पंजाब वारा बि हितूं गुज़र थींदो आहे, खेंजू बरूटो इहे पासा जेका हिते लॻंदा आहिनि। बहरहाल हाणे रोड अहिड़ी क़िस्म जी ठही आहे जेकी कंहिं कम जी बि कोन्हे, न इन में बिजरो इस्तेमालु थियो आहे, न इन में लुक इस्तेमालु थियो आहे। इहा समझ न है त इन में कम थियो छा आहे। रोड के हवाले ये मैं जाब साहब से गुजारिश करूँगा कि आप यहाँ पर आए थे कि ये टोटा मैंने बनवाया है रेती का नरली तक, ये अभी आगे से गाड़ियाँ चल रही हैं, पीछे से रोड उखड़ रहा है। आप आकर खुद देखें, आपकी बड़ी मेहरबानी होगी। को फिर फ़ायदा क्या है ऐसा रोड बनवाने का। याद रहे त इन रोड जो इफ्ताह पहिरें एमपीए शहरयार शहर कयो ऐं वरी बाद में सेनेटर ॼाम महताब ॾेर बि 4 किलोमीटर रोड जो इफ्ताह कयो, जंहिं वक़्तु शहर ग्रुप ऐं ॼाम ग्रुप जा कारकुन हिक ॿिए साम्हूं एहतजाज कंदे आमो साम्हूं नारेबाज़ी पिणु कई। इफ्ताह ते रसाकशी कंदड़ सियासी बोतरनि खे घुर्जे त ठहंदड़ नाक़िस मटीरियल इस्तेमालु थियण जो बि नोटिस वठनि, अवाम खे बहितर सहूलियत मुहैया कनि, जीअं अवाम खे बहितर रिलीफ ॾियारे सघनि। कैमरा टीम सां गॾु मोहम्मद ज़मान चाचड़, आवाज़ TV न्यूज़ रेती।